छा थियो भाभी, तव्हां एॾा नोट खणी वेठा आहियो? लॉटरी वाटरी लॻी आहे तव्हांजी? अरे काश लॉटरी लगे हुआ मुंहिंजी, मां 2 किलो सोन अञा वठां हां। बहुत पैसा है अपने पास, तिजोरियां भर रही हैं, इतना पैसा है। तव्हांखे सोन सां एॾो प्यार छो आहे? सभिनी लेडीज़ खे सोन सां प्यार हूंदो आहे। बात तो सही है। हा, तॾहिं सभु लेडीज़ पंहिंजे घोट खे सोना सोना करे सॾु कंदियूं आहिनि। मूंखे सोन वठण वञिणो आहे बॉम्बे, ॾिण अचण वारा आहिनि ऐं वरी मथां मुंहिंजे भेण जी शादी बि आहे। अरे वाह, वञो था त मुंहिंजे लाइ बि चेन वेन वठी अचिजो न, मूंखे त 15-20 ग्राम बि हलनि। तुंहिंजे भाउ खे टाइम आहे? सॼो ॾींहुं कम लॻा पिया अथनि दुकान ते। ॿुधायो, एतिरी ॻाल्हि जो तव्हां टेंशन न खणो। हे ॾिसो, TBZ त्रिभुवनदास भीमजी ज़वेरी, चुन्नी मेरी रंग दे ललारिया, इंडिया जो मोस्ट फेमस ज्वेलरी ब्रांड, जेके गोल्ड डायमंड प्लेटिनम में डील कंदा आहिनि। उन्हनि जो शोरूम ॾिसंदव न, चुन्नी मेरी रंग दे ललारिया, ते मेरे यार दी गड्डी दे नाल दी। अरे इहो त ख़बर आहे न मूंखे। भाभी TBZ हाणे कल्याण में अची वियो आहे। इन्हनि जो शोरूम आहे दुर्गाड़ी चौक ते। बेवकूफ़, पोइ पहिरियों छो न ॿुधाए मूंखे? त हाणे ॿुधायांव थो न। हाणे छा आहे न, 21-22 तारीख़ हिननि जी एग्ज़िबिशन लॻण वारी आहे हिते ई रीजेंसी एंटीलिया में। हुते डिज़ाइनर प्लेन स्टडेड ज्वेलरी सभु तव्हांखे ॾिसण मिली वेंदा। जी हा, बिल्कुलु सही ॿुधियव तव्हां। TBZ द ओरिजिनल्स खणी अचण वारा आहिनि पंहिंजी ग्रैंड ज्वेलरी एग्ज़िबिशन रीजेंसी एंटीलिया में। हुते तव्हांखे ॾिसण मिली वेंदव एक्सक्लूसिव 22 कैरेट हॉलमार्क गोल्ड ज्वेलरी एंड एक्सक्लूसिव 14 एंड 18 कैरेट नेचुरल डायमंड ज्वेलरी, ब्राइडल सेट्स, गोल्ड क्लासिक सब मिली वेंदव। डिजाइन्स हिकदम रॉयल ऐं प्योरिटी जी फुल गारंटी। भाभी, हिते तव्हांखे 25% ऑफ मिली वेंदो गोल्ड जे मेकिंग चार्जिस ते ऐं 35% ऑफ मिली वेंदो डायमंड जे मेकिंग चार्जिस ते। सोना, असां सोन वठण था हलूं? न न न, TBZ हिते थो अचे। तव्हां बि विज़िट कयो TBZ जी एग्ज़िबिशन में, जेका आहे 21 ऐं 22 जून रीजेंसी एंटीलिया में।